सेठन जी मर्जी भी तो जरूरी है। साईं अबो अमर के अंधे काणे कढे लाए छदिना छा मानू जो फैसलो कबूल कया? ओ या तो बराबर बेवाजिबी है। जुल्म ऐसे ढा जुल्म तू मुझी चंद सा मजाक करी ए जुल्म सुठो न हुजे तो देखे भी पितो हुजे रेसन ढा और चंगो बात बंद कर सुठो न थींदी। कमदार मुझी जागीर जे वेझो सफर जी 7 एकड़ जमीन मुझे हां ते तोर कई बिठिया हां ते तोर कई बिठिया पर बोताला से सफर में सुथरो हथ तो कोन कढंदो न बाकी जमीन अतस बाग पोखरन जे वडी लगे अरे छडे मुझे दादिया दाड़ो मुझे मां दादा क्या अरे तो गोठा वारन मुर्सी कोन कई बंदूक सा घट में घट एकड़ो धाड़े मारियो तब चंगो रुस्तम ही एडा दिले रखे थेन मुराद इन कमीने के उते मान घुरजे हां सुअर सजे गोठ टपाए दिनो भाऊ खुदा जो कसम आ चाचे सचल वारन के मुंह बचायो न तो फैसले में बेदोही मूमल ऐं सलेमान मारजी वञना चबो त या सजी ट्रिक पिणे जी ठहल हुई हाउदा बाबो ऐं डूंगर खान हर हालत में मूमल ऐं सलेमान के कारो कारी करे मारा छॾिना न जीवण कुछ ॾींहं न के जेरो रहंदे पोइ बि ॻाल्हि परे कोन्हे मुराद तुंहिंजी थधाइप में सदाई नुक़सान थींदा आहिनि हेलो सोबल खान मुराद किथे आ छा थे वरी वत खान खैर ता है खेर वरी केड़ो रात मुराद कमदार जे घर ते हमलो करे उन जी ज़ाल मारे विधी है ऐं संदस पुट अगवा करे वियो आहे। तव्हां मुराद जा ज़ामिन आयो मूंखे हर हाल में मुराद खपे। तो वट केड़ो सबूत आ त इहा वारदात मुराद कई आ? सोभल खान मूंखे 16 आना पक्का त इहा वारदात मुराद कई आहे। जॾहिं कमदार जे चवण ते डूंगर खान मुराद जो भा बेडो ही कैद में रखी माराए छॾियो उन वक़्त तूं काथे वएं? अॼु जॾहिं कमदार खे चुंडी लगी आ त तूं डूंगर खान जे चवण ते मूंखां मुराद जी बाह थो घुरी ऐं इहो ॿुधी छॾ त मूंखे मुराद जी का बि ख़बर न आहे वञी ॻोल्हींसि। सोभल खान इहो सुठो नथो करे मुराद मां तो वठंदुसि कोन्हे मूं वटि ॿुधो था जिन जे इशारे ते तूं कठपुतलीअ वांगुरु झुमिर थो हणी न इहा रान तोखे वॾी महांगी पवंदई। सोभल खान तूं मूंखे छा कंदे मूं वटि कानून जी ताक़त आहे मूं वटि राज भाग ऐं अवाम जी ताक़त आहे। जॾहिं 10-20 हज़ार माण्हुनि जो जुलूस कढायो मां त पेर न खुपंदई इहा नौकरी त हली वेंदई पर सज़ा बि खाई वेंदे। ठीकु आहे सोभल खान इहो वक़्तु ॿुधाईंदो त केरु थो कंहिंजा पेर कटे। मुराद कमदार जे पुट छा सोचींदासीं जीवण न ते का तकड़ आहे छा? हिन खे तो ॾिसां मुंहिंजो रत थो तपे। थधो थी जीवण थधो थी काॾे वेंदो असां खां? हाँ मुराद देवाल काथे हाँ? नादर खान मां बेले पे आया देख बर पला पलांद शुरू क्या थी या अञा माठ कहीं वेठो हाँ? कंदार सां ब पानी करण वियोसि पर अफ़सोस जो घर में मौजूद न हो भुल में उनजी ज़ाल मरी पई।
पुटस खे खणी आया आहियूं, वेठो आहे। इन सां त वॾा हिसाब किताब करणा आहिनि। न न, तकड़ो कोन मार बस। ठीक है, का मदद घुर्जे तो हुकुम कजाएं। ठीक है नादर खान। साईं, मुझे ख्याल में ये ज़हनी मरीज़ा थी वई आहे, पर तंहिं हूंदे बि मां तव्हांखे कुझु टेस्टूं लिखी थो ॾियां। हिन जूं ब्लड टेस्टूं ऐं अल्ट्रासाउंड करायो। साईं, मरीज़ा खे आराम जी सख़्त ज़रूरत आहे, हिन खे हीअ गोरी राति जो खाराईंदा कयो। थैंक यू डॉक्टर। मूंखे इजाज़त। अचो डॉक्टर साहब, ड्राइवर वेठो आहे, तव्हांखे छॾे ईंदो क्लिनिक ते। अस्सलाम वालेकुम चाचा। मुराद खेड़ता है तकड़ो पे अची पोयां पुलिस लगी आ छा? न सकीना न। अलाए मुझे तो हाँ ही कढी छॾे, मां छेड़ी तकड़ में पे अचे। सकीना हाणे हाँ खे पक्को करे छॾ। मानी थी तो खणी अच, ॾाढी बुख लगी आ। न मां पाण हाणे बाबा के चवां पई त अचे मुराद त कुछ सौदो सूद घुरायूं। घर में हाणे कुछ भी कोने को। छो चाचे जो रखियल अन्न खत्म थी वियो छा? अबा जेके हा बचार में अने असे त खाई आसूं, हाणे असांजो नज़र मुतो में आहिनि। अबा असां वटि हाणे उहा पाए बि कान्हे, जेकॾहिं सुभाणे सकीना हथ पेर रहे त उहे बि कमु अचनि। हाँ मुराद, बाबू सही तो चवे, बुख ई ॾुख त बर्दाश्त करे वेंदासीं, पर निंदड़ को करे न मार जाए। एॾो वॾो सरदार डूंगर खान पंहिंजे घर में तरसियल मामूली छोकिरीअ खे शादी लाइ मञाए नथो सघे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। त पोइ हीअ मुंहिंजी आकड़, अरडाइण, वॾाई ऐं तांगिरी कहिड़े कम जी आहे? या अल्लाह, तोखां सिवा मुंहिंजो को बि मददगार कोन्हे। मुंहिंजा मालिक पंहिंजे प्यारे रसूल मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके सोनीअ खे पंहिंजी पनाह में रखजा ऐं असां ॿिन्ही खे आज़ादी नसीब फरमा। आमीन।
न डूंगर खान न न यह सरासर ज्यादती आहे, ना इंसाफी आहे। सामती आयल कमजोर औरत सां अहिड़ो सुलूक तोखे नथो जुगाए तोखे डूंगर खान। इहो त हिकु कमजोर ऐं बुज़दिल हाकिम जो कमु आहे। तूं त अरड़ियो ऐं बहादुर सरदार आहीं। अखियुनि जी अरड़ाइप सां मारे वञाईंसि त मञिजे त तूं वाकई ॾाहो अरड़ो ऐं अकुलमंद सरदार आहीं। नादर खाना सवेर पुलिस आई, मुराद कम शुरू कर ॾिनो आहे छा? हाँ बाबा, मूंखे सुबुह फोन ते ॿुधायो हुई। ॾिठो ई न, नाहक कमदार जी ज़ाल मरी पई, करे हिकिड़ो लोड़े ॿियो। बाबा झेड़नि में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। नादर खान मुराद खे टीकिरूं ॾेई धाड़ेल बणायो अथई, इहो कमु सुठो कोन कयो थी। बाबा बेडोई जंहिंजे आंडनि में हथ पवंदा उहो कुझु त कंदो न। हाणे चइजांसि त कमदार जे पुट खे न मारे, कमदार लाइ इहो सदमो ई काफ़ी आहे। हाँ बाबा, मां चई छॾींदुमि। बिस्मिल्लाह पंहिंजे बच्चे खे। अमा मानी मां कोन खाई, ई मानी पचाई दई। बात तई कि थोरो ॿारण तेज अची वियो हलियो, इन करे सड़ी वई आहे। अमा मां को जानवर आ, इंसान आ, ई मानी खाईंदुसि। ठेरो भला एडी कावड़ छो तो करी? मां हाणे ई पंहिंजे पुट खे ॿी मानी पचाई थी ॾियां। इजो थी हाणे अरे छोरा अंधो ही जा, मानी सारे छड़ी दई। हाणी या मानी तोखे खानी पवंदी। हाँ भाऊ, नाराज न थी, मां ई खाईंदुसि। भाउ मुराद परेशान आई, खेत आहे? हाँ, ॾोह ते हलणो आहे। वरी कंहिंखे मारणो आहे? पैसा खपनि ऐं जूं बि मटाइणी आहे। ठीक आहे यार, जीअं चवंदे तीअं ई थींदो। बस कमतार, तुंहिंजी क़िस्मत। चओ पंहिंजे भाग खे यार, घर वारी त गुज़ारे, हाणे लाभ करे छल पुट जहिड़ो मोटाइजनि। यार भाई न कढवा तमा यार, ऐं पहिरीं बर्बाद थी वियो आहे यार। घर थो वञा त घर खाइण थो अचे जहिड़ो राकात घुमी वियो आहे। इहो त यार आउं बि सम्झां थो त अलाए कंहिंजो पिट पारां थो लॻो। कमदार पाण में वेठा आहियूं, सचल जो घर त उजड़ी वियो न। इहा हरकत तुंहिंजे पुट दादले कई न। हाँ यार रुस्तम, इहो त आउं बि सम्झां थो त कंहिंजी त नियत मूंसां वेड़ी आहे। बस कमदार, अलाह अलाए कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी। मुराद बि सुखियो टुकुर कोन खाईंदी। सरदार पियो अहिड़ी त बाहि ॿारींदसि, अॼु मुई जा सुभाणे। यार रुस्तम तोखे आउं हथ थो ॿधा यार, दुआ कर मुराद मरे बचे, मुंहिंजो कुझु न वञे यार। रुगो मुंहिंजो दादलो मूंखे सही सलामत वापसि मिले।
सही सलामत वापस मिले यार। हाय हाय। अल्लाह खे चओ कमदार, अल्लाह खे। अल्लाह कंदो सभु चङायूं थी वेंदियूं। मथे ते त रखी वेठो आहियां अबा, न राय ॾींदो। असांजा बच्चा बुख मरन ता वातु मा घुमो मत करे तो मारी से मारू मारी बंदो पैसा बट मालू ना मान पैसा कर सोना चंची दू खाबायो अच्छा भूख मर जा अच्छा मत उतार जा बाबा दिलदार यकीन ॾियारियो आहे त सोनी ऐं सारंग डूंगर जे क़ैद में आहिनि। उहे बि तव्हां हुननि लाइ कुझु नथा कयो, आख़िर छो? नादर ख़ान, डूंगर ज़ालिम सरदार आहे। जे असां हुनजी पोइवारी कंदासीं त हू किथे बि कंहिंखे माराए न छॾे। चइबो त असांजे राज जा माण्हू भली सदाईं हुनजे क़ैद में हुजनि। छा तूं सम्झी थो त मां ईअं चाहींदुमि त को ग़रीब कंहिंजे क़ैद में हुजे? तव्हां DPO साहिब सां मिली ओचितो डूंगर जी हवेली ते छापो हणायो, माण्हू मिली वेंदा। नादर ख़ान, मूंखे पुलिस जे माण्हुनि ते एतबार न आहे। पुलिस जा अक्सर माण्हू वॾेरनि ऐं ज़मींदारनि जा मुख़बिर आहिनि। भली DPO साहिब केतिरो बि ईमानदार छो न हुजे, पर संदसि फोर्स में बेईमान माण्हू बि ज़रूरु आहिनि। हिकिड़ो सचो ऑफिसर कूड़े अमले जे अॻियां करे बि छा थो सघे? ईमानदार छो न हुजे, पर संदसि फोर्स में बेईमान माण्हू बि ज़रूरु आहिनि। हिकिड़ो सचो ऑफिसर कूड़े अमले जे अॻियां करे बि छा थो सघे? बसि बाबा, मूंखे यकीन थी वियो आहे त तव्हां हाणे पोड़ा थी विया आहियो। हा कुझु ईअं बि आहे नादर ख़ान। अबा इमरान, वात काई बि इंसान लाइ ॼण हिकु बीमारी आहे। मूंखे मोकल ॾिए न त मां रेड़ो हलाए महिनत मज़ूरी कयां। मासड़ अल्लाह साईं जो गंज लॻो पियो, बसि तव्हां नमाज़ पढ़ी असांजे हक़ में दुआ घुरो ऐं ही 100 रुपया वठो। हा भारी अची जो। हा मां हींअर ई काजी वठी थो अचां पुट। हा मासात मोहम्मद, मासड़ चांहि पीती हुई? हाँ, असां सभिनी सवेर चांहि पीती आहे। तूं निंड मां देरि सां उथंदो आहे न, इन लाइ हाणे सिर्फ़ु तुंहिंजे लाइ चांहि कई अथऊं। महिरबानी। चांहि लॻे थो ठरी।
एॾी मिठी चांहि छो मासात तव्हांखे मिठी शइ न वणंदी आहे छा? मूंखे त मीम सां माखी वणंदी आहे, मीम सां मखण वणंदो आहे, ऐं मीम सां शुरू थींदड़ हर इस्म मूंखे वणंदा आहिनि, जहिड़ो कि मोहबत, मुस्कुराहट ऐं मूमल। पर मीम सां कॾहिं मार खाधी अथव? मीम मूमल जे हथां, मीम मोहबत जी, मीम मार बखियनि ते। मीम मासात शीन शाइर थी वियो आहीं छा? आहियां त कोन, पर जेकॾहिं तो वटां मोहबत जी माना थी मोट न मिली त थी सघे थो शाइर बि थी वञा, ऐं थी सघे थो त मजनू बि थी वञा। इमरान, तुंहिंजनि एहसाननि ऐं कुर्बन मुंहिंजनि पुराणनि ज़ख़्मनि ते मरहम रखियो आहे, ऐं तो ई मूंखे जीअण जो हौसलो ॾिनो आहे। मूमल, तूं त मूंखे नंढपण खां ई वणंदी हुई, पर ॿिए जी अमानत जे करे मूं पंहिंजो पाण खे पले छॾियो। हीउ त अजीब हादसो थी वियो जो तूं मजबूर हालतुनि में मूं वटि साम थी आई। अॼु बि जेकॾहिं तूं दिलि सां क़बूल करीं त मां मासड़ खां तुंहिंजो संग घुरां। इमरान, गुज़रियल वक़्त जे गरम झोलनि में मुंहिंजे अंदर जो पखी अधु मौ थी वियो आहे। मुंहिंजा अरमान वाचूड़े जा वेड़बा फतकंदा फतकंदा फुरबा रहिया आहिनि। मूंसां नसीबनि ॾाढी वेसाघाती कई आहे। आउं थर जी वारीअ जा बदनसीब आहियां। जे तूं मोहबत जो ककर थी वसी त मूंखे ॿियो छा घुरिजे? अॼु दिलि खे पक थी त तुंहिंजे यादनि में जागी गुज़ारियल रातियूं अजायूं न पर सजायूं थियूं। मूमल, रख लाते ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि। मां जल्दी मासड़ खां तुंहिंजो रिश्तो घुरंदुमि। इंस्पेक्टर रोत खान, तव्हां हर क़िस्म जा सोर्सिस मौजूद आहिनि, पोइ बि तव्हांखे ख़बर कान थी पवे ही ताज़ू वारदातूं कहिड़े धाड़नि जे टोले कयूं आहिनि? सर, पहिरियां इतला मुबहम हुआ, पर हाणे सही सही ख़बर पई आहे त इहो नओं टोलो मुराद ऐं जीवन ठाहियो आहे। मुराद ऐं जीवन? सर, ही एक्शन जो रिएक्शन आहे। एक्शन जो रिएक्शन छा मतलब? सर, कुछ ॾींहं अॻु मुराद जो भाउ मारिजी वियो डूंगर खान जे केटी वारे बंगले ते, ऐं इहो मुक़ाबलो हथरादू ॾेखारियो वियो। ही इन अमल जो रद्द अमल आहे। खान, तो चो मुराद पंहिंजो भाउ पाण मारियो आहे? सर, मुंहिंजी ॼाण मुताबिक़ त ईअं ई हुयो। इहो सरासर ग़लति आहे। को बि पंहिंजे भाउ खे मामूली ॻाल्हि तां छो मारींदो? खान, ॿुधो अथमि तूं सरदार डूंगर खान खे तमामु वेझो आहीं ऐं रोज़ हुतां अॻिते हाज़िरी भराइण वेंदो आहीं? नो सर, बसि ईअं कॾहिं कॾहिं वेंदो आहियां। पगार खां ई सरकार जी काड़ कढी पाथरदारनि जी? इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे खान। तुंहिंजो कमु आहे अवाम जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु ऐं कानून जी पासदारी करणु, सम्झी? यस सर। अड़े खान, इहे वॾेरा ऐं सरमाएदार क़बर में गॾु कोन हलंदई। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर। ताज़नि वारदातनि जा ॾोहारी जल्दी गिरफ़्तार कर ऐं मुराद जे भाउ सलेमान जे केस जो फाइल वरी खोल ऐं असली कातुल गिरफ़्तार कर। कातुल केतिरो बि बासर छो न हुजे, लाकब करीस, मां तोसां गॾु आहियां। खान, वर्दी जी सुञाण ऐं पंहिंजो पाण खे सुञाण ऐं आइंदे का बि वारदात न थिए, ओके? यस सर। हाणे तूं वञी सघीं थो। ख़ैर त हिन नादिर, अॼु ओचितो कीअं यादि कयो अथई? सदरी कंहिं शाइर जा भी लफ़्ज़ ॿुधा अथई। अलाए जी कहिड़ा? सदायती सबका बुख न बासे का। ॿुधो अथमि, पर अव्हां खे इहे लफ़्ज़ चवण जी छो ज़रूरत महसूस थी? सदोरी, जेकॾहिं तूं ऐं मां कंहिं बांदी बणियल इंसाननि खे आज़ादु करायूं त छा इहो सवाब जो कमु न आहे? बिल्कुलु ठीकु आहे नादिर। बिना कंहिं ॾोह जे कंहिंखे कैद में रखणु या ग़ुलाम बणाइणु इख़लाक़ी, इंसानी ऐं मज़हबी ॾोह आहे। तुंहिंजो वालिद मोहतरम सोनी ऐं सारंग खे 3 महीननि खां बिना कंहिं ॾोह जे कैद में रखियो वेठो आहे। उन्हनि खे आज़ादु कराइणो आहे। इहो तुंहिंजे ऐं मुंहिंजे मोहबत जो पहिरियों इम्तिहान आहे।
नादिर मां बाबा साईं जे कमनि में इंटरफेयर न कंदी आहियां, पर कम सवाब जो आहे ऐं वॾी ॻाल्हि त तूं चयो आहे, सो मां ज़रूरु कंदसि। बस न? बस प्लीज़ कुछ ॾींहं वेट करणो पवंदे। मां तोखे 1 हफ़्ते जी मोहलत थो ॾियां। ओके बाबा, हाणे खणी थोड़ो मुस्कुरायो बि। बचला तू गुरुसी अची हिते सुम्ही रही है। दादलो बि नथो अचे, भला किॾां हलियो वियो आहे, अथी नथो अचे मूंखे। तूं ई ॿुधाए बचला, आउं छा कयां? घर त मूंखे खाइण नथो अचे। कंहिंसां ॻाल्हायां? बितनि सां ॻाल्हायां? कंहिंसां ॻाल्हायां? कमरनि सां ॻाल्हायां? अकेलो छॾे आई है, अकेलो तूं बचला मूंखे अकेलो छॾे आई है। उठ उठ रे बचला, मूंसां मोटी हल। उठ, तोसां वाइदो थो कयां, मूं तो भाउ कई। सरदारी कमदारी कहिड़े खां मूं तो भाउ कई, कोन वेंदो मांसि कमदारी करण। तूं रुॻो उथ हल मूंसां, मोटी हल मूंसां। सरदार ॾे आउं न वेंदो मई। उथ उथ रे, उथ बचला, उथ मूंसां गॾिजी हल, अकेलो छॾे वियो। पुछो गुरु दादलो भला किॾां वियो हलियो, उहो वक़्तु नथो अचे, केरु मूंखे नथो ॾसे। तूं हिते खां उलझी आया, ॼाण मूंखे पाण वटि सॾ त हम अची हिते सुम्ही रहां। हिते अची सुम्ही रहां, हिते अची सुम्ही रहां, किॾां वञां? कंहिंखे चवां? कंहिंखे चवां? उथ, तूं मोटी हल, मुंहिंजो वाइदो आहे तोसां। आउं घर छॾे किॾां कोन वेंदुसि, किॾां को दुकान खोलींदुसि, ॿियो को कमु कंदुसि। मुंहिंजो वाइदो आहे, सरदार ॾे कोन वेंदुसि नी, कोन वेंदुसि। आउं उथ उथ बचला, उथ उथ हल मूंसां। तूं त ॻाल्हाई बि नथी मूंसां। केरु ॻाल्हाए? हा, केरु ॻाल्हाए? कोन ॻाल्हाईंदो। अरे बचला, मूंखे अकेलो छॾे वई है, अकेलो छॾे वई है। पुट ॻाल्हाए किॾां वियो जो? छा कयां? हाय हाय, चवो त मुराद जीवन था मिली करे कमदार था मल विड़ी वियो। हाँ साईं, पुराणा यार हुया, ज़मानत मुराद कराई हूंदसि। मुराद सुञो माण्हू, पैसा किथां वंदा हूंदा ज़मानत जा? साईं नादर खान जो मुराद ते हथ आहे। जीअं मुराद चवे तीअं नादर खान करे। तारा कमदार बि लिका लंघी चुको आहे। तव्हां हुनजे अजाई फूकनि ते इहो कमु सुठो न आहे कयो। चई जाई थो यारो, सच थो चई। बाबल साईं, हाणे कमदार वेचारे जी कल्ह थिड़ी पई आहे। सॼो ॾींहुं थो पंहिंजी ज़ाल जे कबर मथां रोए। बाबा साईं, सफ़र वारी ज़मीन जे बारे में छा ख़्यालु आहे? यार वाह जी ज़मीन आहे, सफ़र खां इहा ज़मीन वठणी बि आहे। साईं, नाराज़ न थियो त हिकु अर्ज़ु कयां? चओ चओ गामू सचार, चओ छा थो चवणु चाहीं? ख़ुदा ख़ुदा कयो भोतार, हिकिड़ी न्याणी लाइ इहा मिल्कत गंज अथव, असुल गंज। रुस्तम ॿुधींदो? बाबा साईं, नाराज़ न थिजो, चवे यारो सच थो।
वधीक त तव्हां राज़ याराणा आहियो। सरदार हाणे अलाह अलाह कयो, ग़रीब जे हक़ ते धाड़ा हणण ऐं राज खे रंजाइण बेॾोही माराइण रब खे पसंदि न आहे। हिते तव्हां ॾाढा आहियो, नेठ अलाह वटि बि जान ॾियणी पवंदव। बस यारो बस, मूं बस कई। साईं बाबा अॼु यारो जी ॻाल्हि दिलि सां लॻव न? यारो सदाईं सचो हो, पर असां पंहिंजे पेरनि ते कोन हुयासीं। हाणे ॻाल्हि सम्झ में आई आहे यारो। सकीना जी खैर आहे? हाँ बाबा सूरा ॿुधाए के वठी था ठीक है। हीरा पड़ा मुराद किथे आ? मुराद मूंखे ख़बर कान्हे। कूड़ थो ॻाल्हाई। पढ़ाई माई मुराद जी छा थिए? मुराद ज़ाल थे। हल छोरी तूं थाने ते। मां जो हला थाने ते, मां को डो कयो आज धानेल मुराद आ, मां ना आया निकरी वने तो कहीं न बचड़ो। बस साईं डोही मुराद आहे, हिन न्याणी कहिड़ो डो कयो? ॾिसो था हालत न्याणी जी। तूं बकवास न कर, तुंहिंजी कहिड़ी मां भेण आ? सर ईअं ई सम्झो, हींअर मुंहिंजी मां भेण आहे। हथ तो ॿुधा न्याणी खे छॾे ॾियो, जे नथो मुड़ी त हिन पोड़े खे वठी हल। न, हिन माईअ खे ई थाणे ते वठी हलंदुसि। माई थाणे ते हलंदी त मुराद पाण पेश थींदो। साईं मेंथ थो कयां, हिन न्याणी ते चयो मैं न त माई थाणे ते हलंदी। साईं माई थाणे ते न हलंदी। तुंहिंजे कानून जे कहिड़े किताब में लिखियल आहे मुड़ुस जी सज़ा जी ज़ाल खे ॾिनी वञे? कोन हलंदी मुंहिंजी भेण थाणे ते। अधु माथ कढ न त मां पाण खे शुरू कंदुसि। साहब छॾियो हिनखे, घर जो जुनून अची आहे। छॾियो माई खे पोड़े खे वठी हलो। सिपाही पाण गिरत अची आहे। हल बाबा यार मुझे बच्चो दादलो तो किथे कोन ॾिठी। नकमदार मूं त कोन ॾिठो। अलाए काॾे वियो दा यार, मुझो बच्चो तो अञा मोटियो ई कोन। नकमदार असांखे कहिड़ी ख़बर? सिद्दीक़ हथ क्या था तो बता। बेली पाले जो आया पर पाले जे करे मन ख्याल पयो यार, मुझे मुझो बच्चो गोले जो यार, गोले जो अबा। कमदार कहिड़ी तुंहिंजी मदद कयूं, चयो पंहिंजे मुक़दर खे। हाँ यार सही तो चई, चवां पंहिंजे क़िस्मत खे बा। हाणे लॻो यार केर बि कोन्हे यार, केर बि कोन्हे। औलाद कहिड़ी शइ आहे, किथे ॻोल्हियां? ॿुध अब्दुल्ला, अब अमन किथे हथ अची वञे त ॿिए चइजो तुंहिंजे पीतो खे ॻोल्हे पियो। एतिरो त चई सघोसि था न बा। बाबा अब तव्हांखे मुंहिंजो मसइलो हथ में तव्हां चइजो बाबा तुंहिंजो पीउ ॻोल्हींदो तो अथई, होटल ते ॾींदो रहंदो हो यार। मन कंहिंखे हथ अची वञे, कंहिंखे हथ अची वञे यार। सिद्दीक़ कमदार जो भी सिज लही हुई। बस अदा अब बेपरवाह मालिका। तोबा बा तोबा, इंसान खे जेतिरी ताक़त हुजे ओतिरो ॾाढ न ॾेखारिजे। अलाह अलाए कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी। बस अदा कमदार सरदार जे ज़ोर ते चोटी कई हुई, चोटी ॾही पियसि, कंहिंजी त आह लॻसि न। बाबा रब वाहिदुल क़हार आहे, इंसान खे हरदम ख़ौफ़ रखणु घुरिजे।
शल न डमरजे। तोबा बाबा तोबा तोबा। छा थियो छित गिरी भित गिरी छा थियो के बाहर लगे कयो घर सड़ियो कम लगी छा थियो हवेली दिवा हाने हाने हवेली दिवा ए कहीं दो के ना इंदो इंदो तू जब भी इंदो निंद्र फिटाई देने भागी सफा का तरड़ा मस्त जिन कहता है ए केरे से नंढा के दिल पक्की करे वे हो जित बयान वापस कर के सास रो पलू हल तो हल भाई कम कर हल कम क्या हां हल हां बाहर दे कांटो फिटा असा के कम हल बाहर किचनी तो विसारण जड़ी शय किथे आई ए के हफ्तन जा हफ्ता गुजरी वञन के मुंह न ॾेखारी मां सब समझा तो सा सिर लगे किचनी ए हिक मतो सा हिक कहानी करा के मुसा शादी करी या ना अञाप थोड़ो सब्र कर किचनी ए के नानक मुझे सा कटे तो सा करा मत तुझी शादी हां कर या ना कर नादर खान जी बाबा इतने शाना बाबा किशनी खिरा तो ठणाई ये कब गाल करने का कुड़ थोणी एक अकेली औरत जो कमरे में चढ़ वहां पे गैर औरत है यो सिधो सुंडो हुआ तू अमीरानो बार आई अरे ये तो जो मरका गदलन मानुन सा कुर्बतू कर बाबा सही अड़ी काब गाल काने गुनाह तो हथन सा कबो अखियों तो भरो भलो ॾिसंदी रहंदियूं आहिनि न बहरहाल तो के शादी करनी है तो पंहिंजे हैसियत मुताबिक खानदान बोल गंदगी जे ढेर ते किरल पारू था गुल मिलण जी कोशिश न कर तुझे पी सुभल खान भी असा के कॾहिं न झुकाए सकियो नादर तो मुरादूअ खे छह ॾेई ढाड़ेल बणाए पी वारो पलांतो वठण चाहिए मुराद तुंहिंजे ज़ुल्म जे भट्टीअ में पची पकसरो थियो आहे डूंगर खान असांजो इहो वड़ नाहे त कंहिंजे झुॻे ते टांडो रखूं पर छा असांजे वार खे बि तओ आयो न त मुंहिंजा हथ तुंहिंजे गिचीअ में हूंदा तुंहिंजे गिचीअ में नादर डूंगर खान वॾो आहीं इज़त तो कयां असां ते जेको हथ खणंदो बाह कपियल हूंदसि बाहूं भगल हूंदसि टुंडो हूंदी पुछी ॾिस पंहिंजे पीउ खां सोभल खां तूं मूंखां कॾहिं बि बाज़ी न खटंदे पिड़े न खटे त तूं कॾहिं खटंदे पर अञा वक़्तु वियो नाहे डूंगर खान ॿुधो न अथई त चवंदा आहिनि 100 धक सोनार जो ऐं 1 धक लोहार जो 100 धक सोनार जो 1 लोहार जो असां उहे वण पहाड़ुनि खां पटराए छॾींदा आहियूं जिन जे टारनि जा कंडा असांजी पग में अटकनि ठीकु आहे डूंगर खान ठीकु आहे इहो फ़ैसिलो वक़्तु कंदो ऐं हा अॼोको ॾींहुं यादि रखजांइ हा यादि अथमि झिरकी थी बाज़ खे ललकारे फूसड़ी चङो जेको करणो अथई कर खुलियल अथई मैदान हल डूंगर खान मां तो सां अहिड़ी मल वणंदुसि जो ॾेह खे मुंहुं ॾेखारण लाइक़ु न रहंदी
बाबे जी शराफत तुझे दिल बधाए छॾिया पर नादिर बख़्शण वारो न आहे। मुराद हिनखे भला गोली जो मज़ो चखायूंसि। जीवण जे न सचल वारनि कई आहे त पोइ हिनखे कोन मारबो। जेकॾहिं कूड़ो निकितो त पोइ संदसि लाश पिणस खे वापसि कोन कबो। मुराद वॾो को दिल जो नरम आहे। ही जहिड़ा फसाद खून रेदियूं हिन ई जे करे त थियूं आहिनि। अञा बि तोखे हिन ते रहम थो अचे। जीवण कहिड़ो बि आहे पर आहे त इंसान जो बचड़ो न, किथे बेकसूर न मारिजी वञे। सरदार पुलिस पी थी अचे। हाँ साथियो पंहिंजा पंहिंजा घटि संभालो। जीवण अटूं था। मुकाबलो करना है। हेलो सर। सदोरी अज तुझे पी सा मुझे कंहिं ॻाल्हि ते झड़प थी। मां ॾाढो परेशान आहियां। तहां ही परेशान? अल्लाह न करे। छा थियो आहे? सोनी ऐं सारंग जो छा थियो? नो प्रॉब्लम नादिर। जॾहिं मूं वाइदो कयो आहे सो ज़रूरु पूरो कंदसि। बस अॼा। ओह, दिल ते एॾी बूसट आहे छा? हाँ साईं। छा तूं मुंहिंजे दिल जो बोझ हल्को करण लाइ नथी अची सघे? हाँ हाँ, पर सोनी सारंग खे आज़ाद कराए पोइ त तव्हांजे साम्हूं अचां न। उहो कमु एतिरो तकिड़ो कोन्हे जेतिरो ही। ठीकु आहे, आउं ईंदसि, ज़रूरु ईंदसि।
हथ खान इहो सच आहे तो तशद्दुद करे माई खे मारियो आहे? नो सर, मूं बराबर माई खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई, पर माई ते को तशद्दुद नाहे कयो। मूं त सिर्फ़ मुराद जे सोहरे खे लाकअप करे रखियो आहे। वो सिपाही तू ही जंहिं माई खे बचाइण लाइ ख़ुदकशी पे कई? सर मां आहियां, SHO हथ खान माई खे बराबर क़त्ल कयो आहे। तो जड़े गैर जिम्मेदार अफसर के इन उहदे ते रहण जो को भी हक़ कोन्हे को। अॼु खां वठी तूं पाण खे सस्पेंड समझ ऐं इलाही रिपोर्ट कर। जी सर। तोखे गैरतमंदी ऐं इख़लाक़ी जज़्बे जे करे कांस्टेबल मां हेड कांस्टेबल कजे थो। ऐं सलाम थो कयां तुंहिंजे गैरत ऐं जज़्बे। सरदार साईं तहां? हाँ मां इते यानी कि डूंगर खान इते। सोनी मां तुझी मोहब्बत जी कशिश में सुख ऐं आराम फिटाए वेठो आहियां। मां ॾाढो ज़िदी आहे, ॾाढो ज़िदी आहे। तो सरदार साईं मां छा कयां? तोखे हाणे कुछ भी नाहे करणो। जे कुछ करणो आहे हाणे मूंखे ई करणो आहे। ना कर हेॾो कर। सरदार साईं मुंहिंजी पाए अॼु खां पोइ तूं मुंहिंजी छो खे ॿुधियो थो डूंगर खान? चुकायल मच्छी भी केर कंहिंजी नाहे वठंदो। तव्हां मुंहिंजे मुड़ुस खे ज़िंदान में कैद करे मूंसां ज़बरदस्ती लाऊं लहण था चाहियो। अमानत ज़मीन भी नाहे ॾींदी। तव्हां सारंग जी अमानत खे कीअं गिरकड़ था चाहियो? सारंग 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 हिक गोलीअ जो मेहमान आहे मुंहिंजो, हिक गोलीअ जो। सोनी ज़िद तां लाह सुठो अथई त मुंहिंजो चवण मञ न त छा कंदो? मूंखे माराईंदो या सारंग खे? भली माराए छॾियो। तुंहिंजी मुंडी पाए मंग थियण खां मौत भली अथम। चिराइप वारियूं ॻाल्हियूं न कर। ज़िद तां लह सोनी, ज़िद तां लह। तूं चङी तरह ॼाणी थी त मां इन दर जो सरदार ऐं हाकिम आहियां, पर छा कयां? मां तुझी सादगी ऐं हुस्न ते मोहिजी वियो आहियां। भागन वारी आहीं, भागन वारी। न त चङियूं भलियूं हुस्न वारियूं मुंहिंजी भर में वेहण लाइ तरसंदियूं आहिनि, तड़पंदियूं आहिनि त डूंगर खान जी भर में वेहूं। डूंगर खान अखियूं पटे ॾिस, मां तुंहिंजी सदोरी धीअ जी सन आहियां। एॾो ॾाढ तो हाकिम खे चुगाए कोन पियो। सोनी जेकॾहिं मां ॾाढ ते अचां हा न त कॾहिं जो तोसां लाऊं लही विया हा ऐं सारंग जो मड़ मिट्टी हवाले हुजई हा। पर आऊं तोखे तुंहिंजी रज़ा सां हासिल करणु घुरां थो। पर आऊं सारंग खे निकाह छॾण जे एवज़ मुंहुं घुरियो मुल्ह ॾींदुसि, मुंहुं घुरियो मुल्ह ॾींदुसि। डूंगर खान तुंहिंजूं माड़ियूं ऐं बंगला मुंहिंजे ज़मीर खे नथा ख़रीद करे सघनि। डूंगर खान सारंग सां मुंहिंजो नंढपण जो नींहुं आहे। तुंहिंजूं आछूं ॾिसी मां पंहिंजे वर खे कोन विसारींदसि। सोनी सोनी तूं मुंहिंजी हमदर्दीअ खे कमज़ोरी न समझ, कमज़ोरी न समझ। ईंदड़ वक़्त जूं जुदायूं तोखे सारंग विसारण ते मजबूर करे छॾींदियूं। डूंगर खान मुंहिंजी मोहब्बत, मुंहिंजी इज़त ऐं आबरू
सारंग जी अमानत आहे ऐं उनखे कॾहिं कोन विसारींदसि। कोन थींदो ईअं सोनी जेको तूं सोचे रही आहीं। मुंहिंजे इक़रार जे इंतज़ार में हयाती जो बचल सां बि सुकी वेंदो, पर जे ॾाढाई करण जी कोशिश कयो त मुंहिंजी लाज सां लाऊं रहंदो। चङो ॾिसी रहंदुसि तुंहिंजे सारंग खे बि ऐं तोखे बि। अलाणे था डर मुंहिंजी नज़र जे अॻियां ॾेखारींदुसि तोखे बि ऐं सारंग खे। मौत सां थी लाऊं लहे, लाऊं लहंदी मूंसां डूंगर खान सां। गैरत जी खोखले ताने सां तालीमी याफ़्ता छोकिरीअ खे बेवकूफ़ नथो बणाए सघी। हिक आवारा ऐं जुआरीअ खे पंहिंजो जीवन साथी बणाया, छा इहा मुंहिंजी गैरत आहे? ठीकु आहे, पर मां बि निकाह फिटी कोन कंदुसि, भले अछो मथो थी वञे। तुंहिंजी तस्वीर मुंहिंजे दिल जे फ्रेम ते तुंहिंजी तस्वीर सुहे ई कान थी। सदोरी केॾी देर मूंखे त ख़ौफ़ हो त साईं न अची वञे ऐं पुछे न। बाबा पुछो छा? बसि हाणे मां छा चवां, अॻिते एतिरियूं देरियूं न कंदी कर, मूंखे बि ख़ौफ़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वेहो पुट, तुंहिंजो एतिरो देर सां अचणु मूंखे पसंदि आहे। असांजा दोस्त घटि, दुश्मन घणा आहिनि, दुश्मन। बाबा साईं, मां बि सरदार डूंगर खाने जी धीउ आहियां। कंहिंजी मजाल जो मूं ॾाह खे खणी बि ॾिसे अखियूं न कढंदीमांसि। बराबरि बाबा, तूं डूंगर खाने जी धीउ आहीं, बहादुर आहीं, पर बाबा तूं न्याणी जो ॿार बि आहीं। जीअं कॉलेज ख़तम थिए न तीअं फौरन घर पहुचण जी गति कर। बाबा, इज़त ऐं ज़िल्लत ख़ुदा जे हथ में आहे, मां को ॿार त न आहियां। पर पोइ बि पुट तुंहिंजो महल सां घर पहुचणु तमामु ज़रूरी आहे। बाबा, अॼु मुंहिंजी सहेलीअ जी शादी आहे, मूंखे इजाज़त ॾियो न त मां उन शादीअ में शरीक थियां। बाबा, हींअर सिजु लहण वारो आहे, तूं अकेली कीअं पहुची सघंदी आहे? बाबा, गाॾी में वञण सां कहिड़ो ख़ौफ़ आहे, मूंखे वञिणो आहे, न त मुंहिंजी सहेली नाराज़ थी वेंदी। ख़ैर, तुंहिंजी मर्ज़ी पुट, पर थैंक यू बाबा, थैंक यू। पंहिंजे रब खे बनाया थी त मूं मज़लूम जो आहूं ॿुधे। अॼु राति तुंहिंजी आज़ादी जी राति आहे सोनी। तुझा मूंखे सभु शर्त मंज़ूर आहिनि, सभु शर्त मंज़ूर आहिनि। जेकॾहिं तूं हा कर ऐं शादीअ लाइ राज़ी थी, मां तोखे नओं बंगलो ठाराए ॾियां, नई कार वठी ॾियां,